अस्सलाम वालेकुम किस्सा गो में आवाज़ी ख़िदमत में हाज़िर आहियां इन दुआ सां जिते बि ख़ुश हुजो शाद ऐं आबाद हुजो करीम रब अव्हांखे दामे दर में घर में सुख में सिर्फ़ पंहिंजे मोहताज रखी आमीन सुम्मा आमीन अव्हां जा अङण आसूदा हुजनि ऐवान वसी हुजनि ऐं अव्हां ज़िंदगीअ जे हर करम नवाज़ीअ खां आगाह हुजो। ख़ासिन साथ ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पहलू हूंदा आहिनि जिते असीं किस्सा गो में आवाज़ी ख़िदमत में ॻाल्हाईंदा आहियूं ऐं दिलि चवंदी आहे त मौज़ू कुझु अहिड़ो हुजे जेको हयातीअ सां सलाहियल हुजे ज़िंदगीअ सां वाबस्ता हुजे ऐं थोरी सोच सम्झ हुजे त भई ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ हवालनि खे कीअं कतब आणे सघिजे थो। अंग्रेज़ी ज़बान में हिकिड़ो कौल आहे त ब्यूटी लाइज़ इन दी आइज़ ऑफ द बिहोल्डर। जेको अखि जेका हूंदी आहे ॾिसण वारे जी हुस्न सॼो उन जे अंदरि लिकियलु हूंदो आहे। माण्हू इंसान जंहिं मंज़र खे पंहिंजी निगाह सां ॾिसंदो आहे उन सां ई उनजी हयत खे उनजी कैफ़ियत खे महसूसु कंदो आहे। अलाए केतिरा वजूद आहिनि जेके बज़ाहिर एॾा हसीन न हूंदा आहिनि पर असांजी अखियुनि खे हसीन लॻंदा आहिनि। बज़ाहिर केतिरा ई वजूद अहिड़ा हूंदा आहिनि जेके बेहदि हसीन हूंदा आहिनि पर शायदि असांजी निगाह में उन्हनि जे लाइ का पॉज़िटिविटी का मतिलबु को सुठो कलर न हूंदो आहे। ज़िंदगी में ईअं थिए थो ईअं त हाणे जेको जज़्बो आहे जेका सोच आहे न उहा मोस्टली उन ते थोरो गौर करणु घुरिजे। मिसाल तौरु कॾहिं कॾहिं जेको हूंदो आहे जेको नज़र ईंदो आहे सो हूंदो न आहे, जेको हूंदो आहे सो नज़र न ईंदो आहे। हीअ ज़िंदगी जी फ़िलासफ़ी आहे ख़वातीन हज़रात। ऐं इन करे ई चयो वेंदो आहे त जेका का शइ आहे त उन में थोरो तकड़ि न कंदा कयो, थोरो आराम सां कमु कंदा कयो। अंग्रेज़ी ज़बान जो हिकिड़ो ॿियो कौल अथव त विल क्रॉस द ब्रिज व्हेन इट कम्स। त जॾहिं पुल ईंदी त टपंदासीं, जॾो का मींहं तॾो का पाणी। सिंधी में इहो सिंधी वर्जन आहे, बल्कि सिंधी पहाको पंहिंजो अलॻि आहे, वर्जन छो आहे असांजा पंहिंजा पहाका आहिनि। जॾो का मींहं तॾो का पाणी, पर अंग्रेज़ी में चयो वेंदो आहे न विल क्रॉस द ब्रिज व्हेन इट कम्स, त जेका घड़ी ईंदी उनखे असां उन हिसाब सां ॾिसंदासीं। पर छा आहे त माण्हू पंहिंजे अंदर ते उहा कैफ़ियत तारी करे छॾे थो। चश्मो जंहिं रंग जो पाइबो मंज़र उन रंग जो थी वेंदो। मिसाल तौरु ऐनक ब्लू हूंदी मंज़र ब्लू थी वेंदो, ऐनक साई आहे मंज़र साओ थी वेंदो, ऐनक कारी आहे मंज़र ब्लैकिश थी वेंदो। पर छाकाणि त असां चश्मो तॾहिं पाईंदा आहियूं जॾहिं साम्हूं रोशनी हूंदी आहे। इहा केॾी वॾी हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे असांजी त असां ऐनक उन महिल पाईंदा आहियूं जॾहिं साम्हूं रोशनी हूंदी आहे। कुझु माण्हू राति जो बि ऐनक पाईंदा आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो स्टार्स हूंदा आहिनि, अदाकार हूंदा आहिनि, कुझु पर्सनैलिटी हूंदा आहिनि, कुझु एटीट्यूड्स हूंदा आहिनि माण्हुनि खे, राति जो कारो चश्मो पाए घुमंदा आहिनि पिया। पर उन में इहो हूंदो आहे त रोशनी हूंदी आहे, बल्ब ॿरंदा आहिनि, लाइट्स ॿरंदियूं आहिनि, उन में पोइ कारो चश्मो पाए माण्हू घुमंदो आहे। केतिरा त वरी खिल जी ॻाल्हि कान्हे का महिरबानी अहिड़ा हूंदा आहिनि जेके स्टिकर बि कोन लाहींदा आहिनि। उहो चश्मे ते स्टिकर लॻल हूंदो आहे, ख़बर पवंदी आहे त साईं जो जेको चश्मो आहे उहो रेबन्स जो आहे या कंहिं वॾी कंपनी जो आहे। इहो बि बहरहाल पंहिंजी जाइ ते हूंदो आहे। त बहरहाल चश्मो जंहिं रंग जो हूंदो अखि ते मंज़र उहो ई हावी हूंदो। बाक़ी ईअं आहे त जेका साम्हूं रोशनी आहे उनखे कन्वर्ट करे धुंधलो कयो वञे थो ऐं उन मंज़र जी मंज़रकशी अहिड़ी कई वञे थी त जीअं निगाह ते हुनजो असरु न थिए। पर बहरहाल जेकॾहिं चश्मो साफ़ शीशे जो बि आहे त बि निगाह ते कोई एॾो घणो असरु कोन थो थिए, मां सवाइ हिनजे त साम्हूं तेज़ तरीन रोशनी हुजे। ॻाल्हि करण जो मतिलबु इहो आहे त असांखे जेका शइ जीअं नज़र ईंदी आहे न उन ते थोरो गौर करणु खपे। मां पंहिंजो हिकिड़ो किसो सां शेयर करणु चाहियां थो। हिकिड़ी जाइ ते कुझु को प्रोग्राम हुयो, मां हुते हाज़िर थियो हुउसि किथे दोस्तनि में। त मूं महसूसु कयो त सभई हाणे कुराड़ो माण्हू आहियां, पोड़ो माण्हू आहियां, इज़त सां मिलंदा आहिनि माण्हू, इज़त इलाही सरी कंदा आहिनि। त को भाकुर पियो पाए, को पहिरें पियो को कीअं पियो। त महमूद बोल साहब पाण खे सम्झे पियो त भई हिकिड़ी कमाल शइ आहे, महमूद साहब आयो आहे हिते लाज़िमन मिलण आयो, महमूद साहब खां मज़ाक त कोन्हे का। सो हिकिड़ो पंहिंजो पाण में एटीट्यूड हूंदो आहे न जेको प्लस माइनस वारो, त माइनस घटि हो प्लस घणो हुन महिल। त थियो ईअं त जॾहिं मां सभिनी सां ब्लिस पियो न थियण, माण्हू उथी उथी मूंसां मिलिया पिया, त हिकिड़ो महिरबानी उहो हुते पंहिंजी जाइ ते वेठो ऐं मूंखे वेठे हथु ॾिनो। हाणे ख़ातिन सां ईअं मूं हमेशह तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि जो इक़रार करणु चाहियो त मां कॾहिं ज़िंदगी में वॾो माण्हू थी कोन सघियो आहियां। मां ॾाढा किसा कंदो आहियां, कहाणियूं कंदो आहियां, पर जेका हाइट मूंखे खपे थी न मां उहा हाइट अचीव न करे सघियो आहियां अञा ताईं। अञा ताईं मुंहिंजे अंदरि में मुंहिंजो नंढिड़ो माण्हू जेको आहे न सलामत आहे, बल्कि उहो कॾहिं कॾहिं वॾा वॾा कद खणी वेंदो आहे नंढिड़ो माण्हू। सो उहो जो मूंसां ईअं मिलियो न त मूंखे ॾाढो अजीब लॻो त यार हिन मूंसां कीअं हथु ॾिनो, हिनखे शायदि ख़बर न त मां केरु आहियां। माना ईअं जे करे मूंखे हथु ॾिनई त मूं सोचियो यार मूंखे शायदि ख़बर न आहे त मां महमूद मुग़ल आहियां या ही सभु माण्हू मुंहिंजी इज़त कनि पिया या ही। पर हिकु अजीब हिकिड़ी जेका फीलिंग आहे न असां मुंहिंजे अंदरि में थी पैदा। त जॾहिं असां ॻाल्हियूं ई कयूंसीं पिए त ज़िक्र हलियो पिए त थोरी देरि खां पोइ न कंहिं कम सां हू महिरबानी उथियो ऐं जॾहिं उथियो न त मूं ॾिठो त हुनजी जेका हिकिड़ी टंग हुई उहा नकली हुई। ख़ातिन हज़रात उनखे हिकिड़ी टंग कान हुई। हू इन करे पंहिंजी कुर्सीअ तां कोन उथियो हुयो। मुंहिंजी अखि ते कारो चश्मो चढ़ियल हुयो। मुंहिंजी अखि जो मंज़र धुंधलो हुयो।
वो लॼे उहा शर्म उहा हया जेको मूंखे हुन महिल आयो तव्हां मुंहिंजे अखियुनि में हाणे पढ़ी सघो था। मुंहिंजे अखि में हाणे पढ़ी अचे थो त मां एॾो क्रिस थियो, मतिलबु चयो वेंदो आहे न किरण जी घाधि कान हूंदी आहे, चढ़ण जी हिकिड़ी हद हूंदी आहे, पर घाधि त खणी न बि हुजे, पर मां क्रिस थियो, मूं इहो सोचियो, मूं उन मंज़र खे ईअं छो कोन पियो ॾिठो त ठीकु आहे जेकॾहिं केरु ईअं मिली सघे, शायदि मां पाण सम्झंदो आहियां त मां हर कंहिं उथी मिलंदो आहियां त हर कंहिंखे मूंसां उथी मिलणु घुरिजे, शइ जा ॻाल्हि ईअं आहे। भला जेकॾहिं मां उथी मिलणु चाहियां थो कंहिंसां त इहा मुंहिंजो पंहिंजो ज़र्फ़ आहे, मुंहिंजी पंहिंजी ॻाल्हि आहे, पर माण्हुनि सां मजबूरी बि त हूंदियूं आहिनि न, की माण्हू उथी कोन सघंदा आहिनि त भला ज़रूरी आहे त असां न उथनि। मूं पंहिंजे पाण खे एतिरो छो किरायो हुए, मूं पंहिंजे पाण खे एतिरो हेठि छो वरितो, मुंहिंजी अहनक ग़लति हुई। चयो वेंदो आहे त जेकॾहिं मंज़र धुंधला आहिनि त परेशान न थियो, पंहिंजो शीशो साफ़ करे वठो। ईअं बि त थिए थो न, तव्हांजो शीशो इन करे मेरो हुजे, उन ते कुझु घी बि लॻल हुजे, कुझु दाग़ लॻल हुजे, अॼु इन कुझु ॻाल्हि कई पियो त मूंखे पाण इन पतल कान्हे, कमु तव्हां सां ईअं पियो ॻाल्हायां वेठो, त बसि इहा ॻाल्हि अथव। अचो पंहिंजे अंदर जी इनक जो शीशो साफ़ कयूं था। माण्हू अहिड़ा कोन्हनि जहिड़ा असां उन्हनि खे सम्झूं था, छो न असां उन्हनि खे सुठो सम्झणु शुरू कयूं था, छो असां मतिलबु हर कंहिं में नुक्स ॻोल्हण जी कोशिशि कयूं था, छो असां इहे थियूं था। एटलीस्ट मां पंहिंजे पाण खे त सम्झायां, पाण मां कोशिशि कयां त मुंहिंजो चश्मो साफ़ हुजे। हाणे जॾहिं मां इनखे पायां त उन में स्प्रे बि लॻल हुजे, उहो उन जो शीशो बि साफ़ थियल हुजे, उन निगाह बि मुंहिंजी मतिलबु क्लियर हुजे, मां तव्हांखे ठीकु नमूने सां ॾिसी सघां। अलाह करीम मूंखे इहा क़ुवत इनायत करे, आमीन सुम्मा आमीन। इहा ई दुआ आहे त करीम असां सभिनी खे क़ुवत इनायत करे, असां सभिनी जूं अखियूं साफ़ थी वञनि, असांजे अंदर में जेको इहो मोतीअ जो पाणी आहे न जेको चढ़े थो ॿियनि जी कमियुनि कोताहियुनि खे ॾिसी, अलाह करे त मोतियो साफ़ थी वञे, अलाह करे असांखे असांजी नज़र एॾी चमकदार थी वञे, असांजा शीशा एॾा सुठा थी वञनि, असांखे माण्हुनि में ख़ूबियूं नज़र अचनि, असां तारीफ़ करणु सिखूं, असां कंहिंखे चऊं एप्रिशिएट कयूं त तो केॾा सुठा कपिड़ा पाता आहिनि, तव्हांजी ख़ुशबू केॾी सुठी आहे, तव्हांजी स्टाइल केॾो सुठा वारनि जो, अलाह साईं तव्हांखे केॾो न हसीन ख़लक़ियो आहे, करे सघूं था असां। बसि इहो ई हाल दिलि हुयो अॼु, अलाए कहिड़ी ॻाल्हि हुई, अलाए हिकिड़ो चश्मो हो, अलाए निगाह ते छा चढ़ियल हुयो, अलाए छा लही वियो, बहरहाल करीम रब इनायतूं कंदो त मंज़र बि साफ़ ई थी वेंदा। ऐं सभिनी लाइ दुआऊं आहियां, इन दुआ सां इजाज़त, ऐं जिते बि ख़ुशि जो शादी आबाद जो, ऐं अलाह करीम अव्हांखे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजे मोहताज खे आमीन सुम्मा आमीन। बशर्ते हयात ईंदड़ हफ़्ते अव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि, इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।